अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। इस्लामाबाद सुप्रीम कोर्ट जे गुज़िरियल ॾियारे वारे फ़ैसिले खां पोइ क़ौमी असेंबली जो इजलास सुभाणे थींदो। सुप्रीम कोर्ट जे गुज़िरियल ॾींहं वारे फ़ैसिले जी कापी क़ौमी असेंबली सेक्रेटरीएट खे मिली वई आहे, जंहिंखां पोइ असेंबली जो इजलास सुभाणे 10:30 वॻे तलब कयो वियो आहे। इन सिलसिले में क़ौमी असेंबली जो इजलास 6 नुकाती एजेंडा ते जारी कयो वियो आहे, जंहिंमें बेतमादी रिथ वारो ठहराउ चौथे नंबर ते आहे। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं सुप्रीम कोर्ट क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर क़ासिम सूरी जे 2 अप्रैल वारे फ़ैसिले खे कालअदम करार ॾींदे क़ौमी असेंबली खे पुराणी हालत में बहाल करण ऐं बेतमादी रिथ लाइ ॿीहर इजलास घुराइण जो हुकुम ॾिनो हो। हैदराबाद सिंध तरक़ पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त अॼु मुल्क जी वॾी अदालत पारां ॾिनल फ़ैसिलो कंहिं धुर या पार्टी जी फतह न पर मुल्क जे आइन ऐं क़ानून जी फतह आहे, जंहिंसां मुल्क ऐं अदालती निज़ाम ते अवाम जो वेसाह पुख़्तो थींदो ऐं उन जा मुस्तक़बिल में सुठा असर पवंदा। मुल्क जे अंदरि जमहूरी निज़ाम खे मुस्तहकम करण जे लाइ ज़रूरी आहे त गैर आइनी ऐं गैर क़ानूनी क़दम खणण वारनि जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवायूं बि थियणु घुरिजनि। सिंध तरक़ पसंद पार्टी सुप्रीम कोर्ट पारां ॾिनल फ़ैसिले जी आजा करे थी ऐं उन सां गॾु इहो बि वाज़ह करे थी त इक़्तिदार जे असूल लाइ पीपी, नवाज़ लीग ऐं MKM जे विच में जेके मुआहिदा थिया आहिनि उहे मुकमल तौर ते नस्ली ऐं लिसानी बुनियादुनि ते इख़्तियारनि ऐं हक़नि जी विर्छ ते मुबनी आहिनि। इहे न सिर्फ़ मुल्क जे क़ानून ऐं आइन जे ख़िलाफ़ आहिनि पर सिंध जे ख़िलाफ़ साज़िश आहिनि। जमहूरियत जे मुस्तक़बिल आइन ऐं क़ानून जी बालादस्ती जा ख़्वाहिशमंद आहियूं, पर इक़्तिदार जी डोड़ में कंहिं बि वफ़ाक़ी या लिसानी पार्टी खे सिंध जी वहदत, इख़्तियारनि ऐं हक़नि ते धाड़ो हणण या सौदो करण जी इजाज़त न ॾींदासीं। हिन वधीक चयो त MKM सम्झे थी त इहा ज़रदारी नवाज़ लीग सां मुआहिदो करे सिंध खे टुकरनि में विरहाए वेंदी, त इहा संदन भुल आहे। SDP हिन मुआहिदे ख़िलाफ़ सॼी सिंध में भरपूर एहतिजाज कंदी ऐं सिंध जे समूरनि सिंध दोस्त ऐं मोहब वतन धुरियुनि खे गॾु करे सिंध ख़िलाफ़ थींदड़ समूरनि साज़िशुनि खे नाकाम कंदी। हैदराबाद अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकली, मरकज़ी सीनियर नायब सदर अब्दुल कादिर रांटो, MKM जे अॻुवान इमरान फारूक जे सिंध वराइण वारे बयान जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो आहे त सिंध धरती सिंधियुनि जी जीजल माउ आहे। MKM अॻुवाननि तरफ़ां सिंध जे वजूद ते वार करण वारे अमल खे सिंध जो महब वतन अवाम कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो। अवामी तहरीक जे अॻुवाननि चयो त मुल्क दुश्मन एस्टेब्लिशमेंट सिंध जो अमन अमान तबाह करण ऐं सिंध जे वजूद ते वार करण लाइ MKM जे दहशतगर्दनि खे मचाए मवार करे रही आहे। गैर जमहूरी कुवतनि दहशतगर्द गिरोह खे सियासी कुवत सां नवाज़ण लाइ खेनि सिंध जे मफ़ाद परस्त वॾेरनि जी झोली में विहारियो आहे। अवामी तहरीक जे अॻुवाननि मुतालबो कयो त सिंध में दहशतगर्दनि खे मुसलत करण वारे मुल्क दुश्मन रिथा ख़तम कई वञे ऐं सिंध जे विरहाङे जी साज़िश मुल्क खे टोड़ण जी मनसूबाबंदी कंदड़ परॾेही एजेंटनि ख़िलाफ़ आइन जे आर्टिकल 6 तहत कार्रवाई कई वञे। हिननि चयो त मुल्क जे इक़्तिदारी छिकताण में सिंधी अवाम खे पीड़ियो पियो वञे। ॿिए पासे इलेक्शन कमीशन तरफ़ां अवामी तहरीक खे चूंड जो निशान गुलेल ॾियण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अवामी तहरीक जे अॻुवाननि ॼाणायो आहे त अवामी तहरीक बलदियाती तोड़े आम चूंडनि में भरपूर हिसो वठंदी। मीरपुर ख़ासि गुज़िरियल ॾींहुं अलाफीज़ हाउसिंग स्कीम जे ऑफिस में हमले ख़िलाफ़ प्रेस क्लब मीरपुर ख़ासि अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो, जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मीरपुर ख़ासि हिंदू कच्छी बिरादरी तरफ़ां भगवान दास कच्छी ते गुज़िरियल ॾींहुं कातिलाणो हमलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ स्टेट लाइव बिल्डिंग खां पैदल रैली कढी वई। रैली में शिरकत कंदड़ मुज़ाहिरीन पारां हमलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली जी अॻुवानी डॉक्टर अमरशी ठाकुर, चेतन कच्छी, भगत शंकर ठाकुर, श्यामलाल कच्छी करे रहिया हुआ। अॻुवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सॼी सिंध में अक़लियती बिरादरी लाइ धरती तंग कई पई वञे, जंहिंजो ताज़ो मिसाल अलाफीज़ हाउसिंग स्कीम जे ऑफिस ते मिली भगत सां हथियारनि जे ज़ोर ते नामालूम माण्हुनि पारां कातिलाणो हमलो करे ज़ुल्म कयो आहे। हिननि IG सिंध DIG मीरपुर ख़ासि खां मुतालबो कयो त वाक़िए जी जांच करे जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं भगवान दास खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। राधण में पीपल्स पार्टी तरफ़ां आइन जी बहाली ते यौम तशक्कुर मल्हायो वियो। उन मौक़े ते राधण जे रेलवे फाटक तां PP यूथ ज़िले दादू जे सदर मुर्तज़ा गोरड़ो, PP राधण जे सदर मोहम्मद मलूक जावरी, जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूनुस सोलंकी जे अॻुवाणी में समें कारकुननि दोल शहरनाइन ते यौम तशक्कुर रैली कढी नारेबाज़ी कई। नसीराबाद 2009 सिंध यूनिवर्सिटी PhD टेस्ट पास उम्मीदवारनि जो 183 हफ़्तनि खां एहतिजाज जारी। PP सिंध हुकूमत ऐं करप्ट कामरनि जी मिली भगत सां असांखे वेटिंग में रखी रिश्वत एवज़ जाली भर्तियूं कयूं वियूं, जेके सबूत असां तालीम जे वज़ीर सैयद सरदार अली शाह, अॻूणे सेक्रेटरी काज़ी शाहिद परवेज़, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ॾिना आहिनि। इहे ॻाल्हियूं बि पाणी ते लीका साबित थियूं। नयूं भर्तियूं करे असांजे हक़ तलफ़ी करे रहिया आहिनि। असां वसवारनि खे अपील था कयूं त नोटिस वठी ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बर लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।